नासरीन अवां खे आगाह कंदासीं। घरेलू या कमर्शियल सोलर पैनल लॻाईंदड़नि ते टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी CPPS समरी बिजली वारी वज़ारत माणीस ॾी आहे त मनाई वारी वज़ारत जो चवणु आहे त घरेलू या कमर्शियल सोलर पैनल लॻाईंदड़ शहरनि खां फ़ी किलो वाट ते 2000 रुपया टैक्स वसूल करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ज़रियनि मौसू 12 किलो वाट जा सोलर पैनल लॻाईंदड़ शहरनि खां 24,000 रुपया वसूल कया वेंदा। सोलर सिस्टम ते मुंतकिल थींदड़ सार्फिन लाइ मजमूई मैपिंग मुतारिफ़ करायो वेंदो। ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। घरेलू या कमर्शियल सोलर पैनल लॻाईंदड़नि ते टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी CPPS समरी बिजली वारी वज़ारत माणीस ॾी आहे। तवनाई वारी वज़ारत जो चवणु आहे त घरेलू या कमर्शियल सोलर पैनल लॻाईंदड़ शहरनि खां फ़ी किलो वाट ते 2000 रुपया टैक्स वसूल करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ज़रियनि मौसू 12 किलो वाट जा सोलर पैनल लॻाईंदड़ शहरनि खां 24,000 रुपया वसूल कया वेंदा। सोलर सिस्टम ते मुंतकिल थींदड़ सार्फिन लाइ मजमूई मैपिंग मुतारिफ़ करायो वेंदो। घरेलू या कमर्शियल सोलर पैनल लॻाईंदड़नि ते टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी CPPS समरी बिजली वारी वज़ारत माणीस ॾी। तवनाई वारी वज़ारत जो चवणु आहे त घरेलू या कमर्शियल सोलर पैनल लॻाईंदड़ शहरनि खां फ़ी किलो वाट ते 2000 रुपया टैक्स वसूल करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे।